नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा आहियूं त आशियाना हाउसिंग स्कैंडल में एहतसाब अदालत नून लीग के सदर मियां शहबाज शरीफ के 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते नेब हवाले करे छॾियो है। मुस्लिम लीग नून के सदर शहबाज फहाद हसन ऐं अहद चीमा जी लाहौर की एहतसाब अदालत में पेशी के मौके ते सिक्योरिटी जा सख्त इंतजाम किया। नेब 10 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ख़त्म थियण ते शहबाज शरीफ के एहतसाब अदालत में पेश कयो। इन मौके ते नून लीग के अगवान हमजा शहबाज ऐं ॿियनि खे अदालती कमरे में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वई। ॿुधणी दौरान नेब तरफ़ां 14 ॾींहं जी जिस्मानी रिमांड की दरख्वास्त कई वई, जेका एहतसाब अदालत मंजूर करे वती है। अदालत ॿाहिरियां मीडिया से ॻाल्हाईंदे मुक़सद ॻाल्हि ॿोल कंदे शहबाज शरीफ चयो है त पंजाब की अवाम की खिदमत कई है, पर जेको साणस थी रहियो है हुन जी उम्मीद न हुई। शहबाज शरीफ चयो है त करप्शन वारा मामला हिन पाणी एंटी करप्शन ॾांहुं उमाणे छॾिया हुआ, पर नेब हिकु हथ ठोकियो स्कैंडल ठाहे केस गिरफ़्तार करे वरितो है, पर हिन वक़्त ताईं कुछ भी पेश नाहे करे सघी।